अस्सलाम वालेकुम। काफ़ी इलाइक़नि में ॿोॾियुनि खां पोइ जेको मसइलो अचे पियो आबादकारनि सां, त उन्हनि जी ज़मीननि में कूआ या पाण सिंधी में चवंदा आहियूं चूहा जेके आहिनि उहे तमामु ज़्यादा वधी विया आहिनि ऐं उन्हनि जे करे आबादकारनि जे फ़सलनि खे तमामु घणो नुक़सानु थो थिए। ख़ासि तौर ते हींअर जेका सारियुनि जी नर्सरी आहे उन्हनि खे घणो नुक़सानु थो थिए। उन जा काफ़ी सारा सबब बि आहिनि। जेकॾहिं असां मिसाल एहतियात न कंदासीं, असां खां आबादकार जेकॾहिं सुवाल पुछंदा आहिनि त सुवाल पुछा करे वरी चुप थी वेंदा आहिनि। इन्हनि जे लाइ हिकिड़ी प्रॉपर हिकमत अमली जोड़नी पवंदी आहे, हिकिड़ो प्रॉपर तरीक़े सां इन्हनि जे लाइ एक्शन खणणो पवंदो आहे। इहे तमामु घणो नुक़सानु था ॾियनि। जेकॾहिं तव्हां को बि ॿिज ठाहियो आहे, मतिलबु नर्सरी पोखी आहे, हाइब्रिड आहे या ओपी वैराइटीज़ आहिनि, तव्हांजी एतिरी महिनत आहे ऐं इहे कुआ तव्हांजी नर्सरी खे खाई तबाह था कनि। काफ़ी असांजी शिकायतूं बि ईंदियूं आहिनि ऐं आबादकार सुवाल बि कंदा आहिनि। त उन जे हवाले सां वीडियो आहे। वीडियो खे जेकॾहिं तव्हां शेयर कंदो त इहे काफ़ी आबादकारनि जो मसइलो आहे। ख़ासि तौर ते 2022 जी ॿोॾि खां पोइ माना आबादकार चवनि था इहे कुआ एतिरे तइदाद में आहिनि, उन खां अलावा एतिरे वॾे माना साइज़ जा थी विया आहिनि, जीअं ईअं सम्झो त हिकिड़ो कुतो हूंदो आहे, कुते खां बि वॾा इहे कुआ थी विया आहिनि ऐं उन्हनि जूं ॿिरूं या उन्हनि जा जेके नुक़सानात आहिनि ॾींहों ॾींहुं वञनि था वधंदा। सो उन जे बारे में ई वीडियो आहे। तव्हां वीडियो खे मुकमिल बि ॾिसिजो। उन खां अलावा वीडियो खे शेयर जेकॾहिं तव्हां कंदो त काफ़ी आबादकारनि जा मतिलबु ज़हन में जेकॾहिं को हल अची वेंदो त ठीकु आहे, न त कंहिं न कंहिं तरीक़े सां को न को आइडिया तव्हांखे असांजी हिन वीडियो मां इनशा मिलंदो। हाणे पहिरीं ॻाल्हि इहा आहे त सारियुनि जी फ़सुल में जेकॾहिं मिसाल असां जंहिं बि ॿनी में पोखियूं था त उन में जेको आहे झंग जेको हूंदो आहे, ज़मीन जी सफ़ाई कयूं, मतिलबु झंग साफ़ु कयूं। जेकॾहिं हिते जड़ियूं ॿूटियूं आहिनि, को कचिरो आहे, को मतिलबु मतिलबु के आहिनि पहाड़ वारा के ॿूटा आहिनि जेके मुसलसल फैलिजंदा था वञनि, वधंदा था वञनि, उन्हनि जी सफ़ाई कयूं। ज़मीन खे साफ़ु कयूं, ज़मीन खे गहरा हर ॾियारियूं, ज़मीन खे जेको आहे सुठे नमूने सां बंदि करायूं। फसल जो जेको बचियल किचिरो हूंदो आहे उन खे असां ख़तमु करायूं। उन खां अलावा वक़्त ते उन्हनि जी रोकथाम कयूं। मतिलबु जेकॾहिं ॾिसूं था त इन्हनि जो तइदादु या असांखे उन्हनि जा मतिलबु ॾिसण में आसार अचनि था, त उन हिसाब सां असां इन्हनि जी रोकथाम जे लाइ हिकमत अमली जोड़ियूं। मुमकिन हल कहिड़ा आहिनि, उन्हनि जूं जेके ॿिरूं आहिनि उन्हनि खे बंदि कयूं, सफ़ाई जो ख़्यालु कयूं, रेट मतिलबु कूअनि जा ट्रेप्स हिकिड़ा मिलंदा आहिनि उहे इस्तेमालु कयूं ऐं गॾिजी कोशिशि करण सां जेको आहे तव्हां इन खां बिल्कुलु जेको आहे महफ़ूज़ रही सघो था। हाणे ईअं आहे त ॾिसो, हिकिड़ो इलाइक़ो आहे, हिकिड़ी देह आहे, हिकिड़ी यूसी आहे, उन में जेकॾहिं इहो मसइलो आहे त हिकिड़े कंहिं आबादकार जो, छो जो तव्हांजा क्लासी बना आहिनि त इहो हिकिड़े कंहिं आबादकार जो मसइलो कोन्हे को, इहो हिकिड़े मतिलबु इलाइक़े जो, हिकिड़े ॻोठ जो, हिकिड़े शहर जो, हिकिड़ी यूसी जो, हिकिड़ी देह जो मसइलो आहे। त आबादकारनि सां सलाह मशवरो करे पोइ तव्हां जेको आहे उन जी रोकथाम जे लाइ हिकमत अमली गॾियल तौर ते पाण कंदासीं। अकेले सिर इहा पाण जेकॾहिं कोशिशि कंदासीं त इहा थी सघे पंहिंजी नाकाम हिकिड़ी कोशिशि कंदी। पाण अकेले सिर बि कोशिशि कंदासीं, पर कोशिशि इहा वधि में वधि इहा हूंदी त असां जेको आहे गॾियल तौर ते इन्हनि खे ख़तमु करण जे लाइ हिकमत अमली जोड़ींदासीं। ज़हर जॾहिं बि इस्तेमालु कयो त ज़हर कंहिं बि ज़रई माहिर जे मशवरे खां बग़ैर इस्तेमालु न आहे करिणो, छाकाणि त इहे ज़हर जेको आहे असांजा जंगली जीवत आहे, असांजो जेको आहे लाइव स्टॉक आहे, असांजा चोपायो माल आहे या असांजा जेके ॿिया फ़सुल आहिनि उन्हनि खे तमामु घणो नुक़सानु ॾेई था सघनि। ऐं जेकॾहिं ॿियो को फ़सुलु भर में लॻल आहे या इन्हनि ज़हरनि जो असरु असांजे ज़मीननि में सालनि जा साल रहंदा आहिनि, त इन्हनि जा आहिस्ते आहिस्ते जेके आहिनि उहे नुक़सानात तमामु घणा ज़्यादा आहिनि। ज़हर जो इस्तेमालु सोचे सम्झे सलाह मशवरे सां कंहिंखां पुछा करे पोइ जेको आहे कजो। ॿियो तव्हांखे हिकिड़ो मशवरो ॾींदासीं, तव्हां कोशिशि कयो हुकूमती जेके इदारा आहिनि, DC आहे, मुख़्तियारकार आहे, एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट जूं ऑफ़िसूं आहिनि या ज़राअत जूं जेके ॿियूं ऑफ़िसूं आहिनि, उन्हनि खे वाइल्ड लाइफ वारियूं ऑफ़िसूं आहिनि, उन्हनि में जेको आहे तव्हां कोशिशि करे हिकिड़ी एप्लीकेशन ॾियो, पंहिंजी कंप्लेन दर्ज करायो। हुकूमत जेकॾहिं गॾियल तौर ते हिकिड़ो फ़ैसिलो कंदी त उन में तव्हांजो फ़ाइदो आहे। हीउ हिकिड़ो नंढो मसइलो कोन्हे को, हिकिड़ो तमामु वॾो मसइलो आहे जेको माना कुअनि जो एॾो त मिक़दार वधी वियो आहे, एॾो त उन्हनि जो मतिलबु क्वांटिटी वधी वई आहे, उन्हनि जी रेप्लिकेशन या उन्हनि जी सॉरी जेका आहे मल्टीप्लिकेशन तमामु ज़्यादा थी थिए, उन्हनि जी ग्रोथ तमामु ज़्यादा थी थिए, ॾींहों ॾींहुं वञनि था वधंदा। त तव्हां पंहिंजे फ़सुल खे बचाइण जे लाइ तव्हां इहे जेके ॻाल्हियूं उन्हनि ते
पहिरीं ॻाल्हि त ॿनी जी सफ़ाई कंदासीं, गहरा हर ॾियारींदासीं, उन्हनि जी ॿिरूं वग़ैरह जेके आहिनि उहे बंदि कंदासीं। मुमकिन थी सघे त उन्हनि ॿिरुनि में को ज़हर वग़ैरह इस्तेमालु कराईंदासीं, गॾियल तौर ते कोशिशि कंदासीं, तॾहिं इहे शयूं मुमकिन थी सघियूं। पर जेकॾहिं तव्हां मिसाल सुवाल पुछा करे ऐं चुप थी वेंदो न, त पोइ असांखे बि ॾाढी ॾुखियाई थींदो ऐं आबादकारनि खे असां चवंदा आहियूं त इहो हिकिड़ो वॾो मसइलो आहे, जंहिंजे लाइ मजबूरन असांखे हिकिड़ी वीडियो ठाहिणी थी पए। हाणे तव्हां ॿुधाइजो त तव्हांजे इलाइक़नि में इहे मसइला आहिनि, कहिड़ो इलाइक़ो आहे ऐं केतिरे मिक़दार में इलाइक़ो आहे, मतिलबु मिक़दार में इहो जेको आहे केतिरो जेको आहे वधीक तव्हांजे इलाइक़नि में इन जो अटेक आहे। सो इहो तव्हां असांखे कमेंट्स में ॿुधाइजो। वीडियो पसंदि अचे त लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। लाइक एंड शेयर जेकॾहिं तव्हां कंदो, इनशा ताला कंहिं न कंहिं असांजे आबादगार जी रहनुमाई थींदी। थैंक यू सो मच।